वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में खबरों के सिलसिले के अॻिते वधाईंदे अवांखे ॿुधायूं त हैदराबाद में तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ते सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पारां 25,000 रुपया ॾंड बरक़रार रखण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डिविजनल बेंच सिंध यूनिवर्सिटी जे 28 मुलाज़िमनि जी तौहीनी अदालत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणे वीसी ऐं रजिस्ट्रार 1.5 साल जी सर्विस मारे छॾी। दरख़्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ हुयो, असां एक्स कैडर ऑफिसर हुआसीं, हुननि IT कैडर ॾेई छॾियो जेको गैर क़ानूनी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे चवण हुयो, असांखे 1.5 साल जी सर्विस ॾेई एक्स कैडर बहाल कयो वञे। सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि इहा इस्तदा कई। ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, हैदराबाद मां तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ते सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हैदराबाद जे तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ते यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जा ज़मानत थियण जोगा वारंट जारी कया आहिनि, जॾहिं त ॿिन्ही ते 25,000 रुपया ॾंड वारो हुकुम पिणु बरक़रार रखियो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त सर्किट बेंच हैदराबाद में सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िम आहिनि नज़ीर अहमद अब्बास सरफ समेत 28 मुलाज़िमनि तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिंते जस्टिस अब्बाब अली हर्षित ऐं जस्टिस रियाज़त अली साहब ते मुश्तमिल डिविजनल बेंच ॿुधणी कई। हुन मौक़े ते दरख़्वास्त गुज़ारनि अदालत में इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त असांजी अपग्रेडेशन 4 मां 17 ग्रेड में हुई। यूनिवर्सिटी जे अॻूणे वीसी रजिस्ट्रार 1.5 साल सर्विस मारी छॾी आहे। असां ऑफिसर हुआसीं, हिननि IT कैडर ॾेई छॾियो आहे जेको पिणु गैर क़ानूनी आहे। अदालत पारां तलब करण बावजूदि रजिस्ट्रार ऐं वाइस चांसलर अदालत में पेश थिया, जेके अदालत ॿिन्ही ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत ॿिन्ही जा ज़मानत जोगा वारंट जारी कंदे जामशोर थी सघे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।